काउंसिल तरफां मल्हायो पियो वञे। सूरमी सथा आहे उन जा नाज़ समूह साहिब ऐं पंहिंजो भेण अब्दा मावरी समूह ऐं निसार अहमद साहिब ऐं तमामु असांखे घणी ख़ुशी थी आहे। हीउ जेको प्रोग्राम मुनफ़रद प्रोग्राम आहे जंहिंमें औरतुनि जी वधीक शिरकत आहे ऐं तमामु घणियूं औरतूं शिरकत थियूं आहिनि कयूं आहिनि। बदीन जो जेको असांजो बदीन जो जेको इलाइक़ो आहे हूअं बि असांजो ही बदीन शहर आहे जेको सभिनी खां अॻिरो रहियो आहे हर दौर में औरतुनि जे तरह त मर्दनि जी तारीख़ जेके सियासी तरह अॻिरो रहियो आहे। त हिन में बि तव्हांखे मिलंदो त बदीन जा माण्हू सुजाॻ आहिनि बाशौर आहिनि। हिन में असांजूं औरतूं केतिरियूं बाशौर औरतूं वेठियूं आहिनि जेके बिल्कुलु तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। सम्झो त असांजूं बदीन जो औरतूं जेको आहे सो अॻिते आयूं आहिनि ऐं उन्हनि में शऊर आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि जीअं औरतुनि जी सलाहियत वधे ऐं उहे पंहिंजे पेरनि ते बीहनि ऐं बाशौर थियनि ऐं पंहिंजी क़ौम जी घरनि जी ॿारनि जी नए नस्ल जी अॻुवाणी कनि। सो तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे मुंहिंजे तरफ़ां सभिनी खे जेको लाड़ा आर्ट काउंसिल त उनखे मुबारकबाद थी ॾियां त अहिड़ो प्रोग्राम आहिनि अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि। शाल जारी रहे मंझ गुलाबन गुज़र शाल जारी रहे का त महफ़िल मचे मन जी मीरा नचे काश उन जो असर शाल जारी रहे। ऐं निहायती मशकूर आहियां ज़िले बदीन वारनि जो आकाश अंसारी जहिड़े ज़बरदस्त शाइर उन जे धरतीअ में मूं जहिड़े मिसकीन शाइर खे यादि कयूं मूंसां सुरही सांझ मल्हायूं ऐं इहे मोहबतुनि जो इहो नओं सफ़र जेको आहे ॾाढो दिलि खे वणंदड़ लॻो। ऐं सॼी सिंध असांजे पिरीअ जो पाछो आहे। सॼी सिंध ख़ुदि असांजी पिरी आहे। असां में वेछा न हुअण खपनि। हर ज़िले जो जेकॾहिं को माण्हू आहे अदीब आहे लेखक आहे सिंध जो उन्हनि खे पज़ीराई मिलणु खपे हर ज़िले में। ऐं हीअ हिकिड़ी नवाण आहे जो हेॾा सारा आहिनि बदीन ज़िले में शाइर सुठा शाइर उन में मूं टंडे मोहम्मद ख़ान जे शाइर खे हिननि यादि कयो ऐं हिन स्टेज ते हिन मंच ते मूंखे विहारियो। इबरत वारनि जी महिरबानी लख थोरा। सकाफ़ती सरगर्मी जी सख़्तु ज़रूरत आहे छाकाणि हिन वक़्तु जंहिं तकलीफ़ में सिंध आहे जंहिं पीड़ा में सिंध आहे जंहिं हिसाब सां बदमनी आहे जंहिं हिसाब सां हिकिड़ो माण्हू हिकिड़ो ज़हनी टेंशन में आहिनि उन में कल्चरल प्रोग्राम थियनि पंहिंजनि माण्हुनि खे मञता ॾिजे उन्हनि खे इज़त ॾिजे ऐं गीत मौसीक़ी रक़्स शाइरियूं इहे हुजनि ऐं इन क़िस्म जी असांजे मान में हिकिड़ो अजाणो रखियो वियो आहे। इहो लाड़ पटीअ में पहिरियों दफ़ो थियो आहे की औरत जे लाइ हीअ लाड़ सुरही जॻह आहे शाम रखी वई हुजे। असांखे इलाही ख़ुशी थिए थी अहिड़ा रोल मॉडल जेके असां भलाई कमु कयूं था। असां त ख़ुदा जी ज़ात जे लाइ कमु कयूं था पंहिंजे रूह जे सुकून लाइ कमु कयूं था पर असांखे इहो मान मिलंदो असांखे इहा अहसासु न हो। पर इलाही ख़ुशी बि थिए एतिरा मोहबत जा मेड़ाका ॾिसी ऐं एतिरा प्यार भरियूं भेणूं ऐं भाइरनि जा कुर्ब रिछावर गुलनि जी सूरत में अजरकनि जी सूरत में इलाही सारी ख़ुशी बि थिए ऐं असां इहो ई चाहींदासीं त असां सां अगरि हिननि जो भरपूर साथ रहियो त असां इंसानी ज़ात लाइ ख़ासि करे औरतुनि जे हक़नि ते असांजो कमु आहे। औरतुनि जे हक़नि लाइ असां मिली जुली काफ़ी खोड़ सारो कमु कंदासीं। जीअं अॼुकल्ह ॾिसो हेरासमेंट ऐं सुसाइड ऐं मर्डर जो जेको मसइलो पियो हले ऐं ख़ासि करे औरतुनि सां गॾु त उन ते असांजो कमु आहे त इंशाअल्लाह काउंसिल बदीन तरफ़ां सूरमी सत जी सरवाण मारवी आबिदा समूह ऐं सिंध जे भलोड़ शाइर नाज़ समूह जे मान में जेमखाना बदीन में हिकिड़ी सुरही सांझ ऐं रिहाण मल्हाई वई जंहिंमें औरतन ऐं मर्दन वॾी तइदाद में शिरकत कई। अशरफ मेमन इबरत टीवी न्यूज़ बदीन।